गौर सां ॿुध। सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, छा चयो सहाबा वरी ॿुधा, या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी, ओ मुझा महबूब मुझा अबो तो ता कुर्बान, मुझी अमड़ तो ता कुर्बान वञनि। हिकिड़े मिंट जे लाइ हिते बीह त तोखे इश्क़े सहाबा ॿुधायां। हिकिड़े मिंट जे लाइ ऐलाने जंग थियो। छा थियो? मुझे महबूब मदीने जे मीर ऐलान फरमायो, ओ सहाबियो जी मुझा महबूब जंग जी तैयारी करनी आ, जंहिंखां जेको पुजे सो खणी अचे। उहो ज़मानो आ जो अज उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मालदार आ। मुझो सुनो अबू बकर सिद्दीक गरीब आ। सुने उमर फारूक खे ख़बर आ हर मैदान में अबू बकर सिद्दीक सभिनी खां मैल खणी वींदो आ। अज उमर फारूक जे दिल में ख्याल आयो आ त मूं वटि दौलत घणी आ, अबू बकर गरीब आ, हिन दफ़े त मां अबू बकर खां ज़ोरीअ मेल खणी वेंदुसि। ऐलान कयो कंहिं मदीने जे मीर। सुणे उमर छा कयो, जेतिरो भी घर में सामान हुयो उन जो अधु पंहिंजे बच्चन जे लाइ रखे, अधु सामान जा उठ भरे मुझे मुस्तफा जे दरबार में खणी आयो। सुनो अबू बकर सिद्दीक चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हेतरी गठड़ी सामान जी भरे खणी आयो। म्या मुरीद हुसैन गौर सां ॿुधजां, गठड़ी सामान जी भरे खणी आयो। मुझो मुस्तफा मुर्की रहियो आ, छो त मुझो अल्लाह पढ़ाइण वारो आ, मुझो मदीने जो घोट पढ़ण वारो आ। उस्ताद जे इल्म जी ख़बर शागिर्द मां पवंदी आ, मुर्शिद जे फैज़ जी ख़बर मुरीद मां पवंदी आ, माउ जे लछणन जी ख़बर धीउ मां पवंदी आ, पीउ जी ख़बर पुट मां पवंदी आ, उस्ताद जी ख़बर शागिर्द मां पवंदी आ। उस्ताद केरा अर रहमान अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। उन करीम रब जो पढ़ायल मदीने जो मीर ॿुधा, जेके रब पढ़ाए उन खां दुनिया जी कहिड़ी शइ बाक़ी ॻुझी रहण वारी आ। मदीने जो मीर सुणे उमर दे निहारे भी मुर्की रहियो आ, अबू बकर दे निहारे भी मुर्की रहियो आ। ओ उमर जी मुझा दिल पर छा खणी आयो आ? चवे थो या रसूल अल्लाह। वरी छा चई? या रसूल, दिल खोले चो या रसूल अल्लाह, मुझा अबो अम्मा तो ता कुर्बान वञन। सजे घर जो सामान गॾु करे अधु सामान बचड़न जे लाइ रखी आयो हां, अधु सामान पंहिंजे दिलबर महबूब जे हुजूर में पेश कयो था। मुझे मदीने जे साईं फरमायो, मुझो सुनो करीम रब तोखे जज़ाए खैर अता फरमाइंदो। ओ अबू बकर जी मुझा दिलबर दे खबर, मुझा महबूब कहिड़ी खणी आयो आ? हा मुझा महबूब छा खणी आयो आ? गठड़ी को नथो खणे, चवे तो या रसूल अल्लाह। छा थो चवे? या रसूल अल्लाह, जेकी कुछ घर में हुयो सब मेड़े चूंडे पंहिंजे महबूब जे दरबार में खणी आयो हां। गठड़ी हेतरी आ, मुझे मदीने जे मीर इए कोन चयो त केतिरो सामान मुर्की फरमायो। ओ अबू बकर जी मुझा दिलबर बच्चन जे लाइ छा छॾे आयो आ? चवे थो या रसूल अल्लाह, बच्चन जे लाइ अल्लाह जो नालो ऐं तो महबूब मुस्तफा जो नालो। अल्लाह अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह हक चारिया
छो त दोस्तो सुने अबू बकर सिद्दीक खे ख़बर आ जंहिं जगह ते खुदा जो नालो ऐं महबूब मुस्तफ़ा जो नालो हूंदो ते कंहिं शइ जी कमी कान ईंदी आ। इहो ई सबब आ जो आशिक हर घड़ी पंहिंजे घर में मुस्तफ़ा करीम जो नातूं चई मीलाद कंदा आहिनि। ख़बर आ त इन नाले सां खुदा घर में बरकतूं ई बरकतूं करे छॾींदो आ।